अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अचण वारी क़िस्त जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलियूं त नेक्स्ट एपिसोड में हाणे ओठे जा जेका कम हुया उहे फेल थी विया। हाणे नओं क़दम ओठो कहिड़ो खणंदो, छा वाक़ई हाणे वल्लू खे जॾहिं वल्लू उन ॻोठु पुॼंदो ऐं वल्लू खे जेको आहे ओठो मारे छॾींदो जीअं हक़ीक़त हू न ॿुधाए कंहिंखे, या वरी जेको आहे मोहिब इहा हक़ीक़त ॿुधी करे ओठ जे मथां फायर कंदो। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां हिकु पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे, ऐं थी सघे त शायदि को सो वीलोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधायूं दोस्तो नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त वल्लू जॾहिं घर वेंदो पंहिंजे उन खे छॾणु वेंदा रईस गफ़ार ख़ान जा माण्हू, हू पंहिंजे भाउ सां मिलंदो, लेकिन उन लाइ मुसीबतूं हाणे घणियूं थींदियूं। ओठो बि दुश्मन थी वेंदो, मोहिब जो बि ऐं वल्लू जो बि, छो त हू हक़ीक़त जॾहिं ज़ाहिर कंदा त ओठो कहिड़े बि तरीक़े सां इन्हनि खां रस्ते तां हटाइण जी पूरी कोशिशि कंदो, मोहिब खे बि या वल्लू खे बि। अहिड़े हिसाब सां इन्हनि जे लाइ सच ॻाल्हाइणु वॾो मुसीबत पैदा थी वेंदो। ऐं वल्लू जॾहिं चवंदो हाकिम ख़ान बि ॿधल आहे ओठे, इहे ॻाल्हियूं कयूं आहिनि त हाकिम ख़ान चयो तूं मूंखे मारे छॾ। पोइ अहिड़े हिसाब सां मोहिब दुश्मन थी वेंदो रईस हाकिम ख़ान जो, चवंदो तूं मुंहिंजे भाउ खे माराइण जे पोयां हुए, तोखे असांजी का ॻणती न, तुंहिंजे लाइ असां सिर ॾियण लाइ क़ुर्बान हूंदा आहियूं, मतिलबु जान क़ुर्बान करण लाइ तयारु हूंदा आहियूं, तूं असांजो मतिलबु माराइण जे कढां। अहिड़े हिसाब सां जेको आहे हिक ॿिए जा दुश्मन थी वेंदा। अॻिते हली जेको आहे मोहिब वरी रबन जो बि साथ ॾींदो, रईस गफ़ार ख़ान जो साथ ॾींदो, वल्लू बि जेको आहे एॾां ढिल कंदो ऐं हाकिम ख़ान वारनि जे ख़िलाफ़ु ओठे जे ख़िलाफ़ु थी वेंदा ईंदड़ क़िस्तनि में। दोस्तो हर क़िस्त जी तव्हांखे असां अपडेट टाइम सां ॾींदा आहियूं। हाणे कमाल ख़ान ऐं ओठे जे लाइ मुसीबतां हाणे स्टार्ट थी वेंदियूं ऐं हीअ मुसीबतनि में फासी वेंदा। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। अगरि नवां आया आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। फेसबुक मथे लिंक बि ॾिनल अथव त फॉलो कयो।